सलाम दोस्तो, मां इसाम मेमण। असां सां दोस्त गॾु आहे साहिब ख़ान। उहो लतीफ़ हिनखे यादि आहे ऐं इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असांजा आम माण्हू जिन खे असां ॾिसूं कोन था या ॾिसी लवाईंदा आहियूं। पुरोहित तबिको, पुरोहितनि खां असां परे आहियूं, पर पुरोहितनि जी ॻाल्हि वॾी कंदा आहियूं। सो हीअ बि पुरोहित दोस्त आहे असांजो। सो हिन दोस्त खे ॿुधूं था लतीफ़ खे, पर परियां चऊं था त साहिबु पंहिंजो तारुफ़ु कराए त साहिबु किथां जो आहे ऐं इहो कीअं सिलसिलो हलियो। बेटा ही कीअं तव्हां पढ़ियो, यादि कयो? हा साहिबु जी, इहो नंढे लाइ वठी माना इश्क हुयो, अलाह वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं। पोइ लतीफ़ साईं रिसालो पढ़ियोसीं, यादि कयोसीं, उन मूं चंद शयूं यादि कयूंसीं। सुर राम कली मूं ॿ टे बेत दिलि चए पई तव्हांजे अॻियूं पेश कजनि। मिठाई साहिबु चयो त बुख विधाऊं बिगुरे जोगी कंदा जुञ, तलब न रखनि ताम जी ओतियो पीअनि उञ, लाहौतिन लतीफ़ चए मन मारे कयो मुञ, सामी झागे सुञ वसीअ खे वेझा थिया। सी अरफ़े मिठाई साहिबु चयो त बेऊं बर्तन न आहे जो ख़िदा था न खणनि, न गुलू बंद न गोदड़ी न धागा ई धड़कन, चकर चमड़ा चेल सी ॿ गुण की न ॿधनि, तरक दुनिया वाजिबु इहा आदत आरफन, ॿियो ॾेई बन गुर खे गॾिया का पढ़ी। सेऊं साबित संदरो तन जोगीअड़नि जरियो, हरफ सुञाणे हेकड़ो मंझां पिर्त पढ़ियो, ला मक़सूद फिदार लाहू इन जे घट मंझि घाट घड़ियो, लाहू तिन लतीफ़ चए अंदरि अल्फ अड़ियो, जिन मन में मोह मड़ियो से गुर खे गॾिया का पढ़ी। हे हाल पिरायो त नादेसिन अहवाल, नाहे कयाऊं नफ़्स खे मंझां ज़ुहद ज़वाल, लन तनालुल बिर हता तुनफ़िकून मिम्मा तुहिब्बून, पाण कयाऊं पैमाल, लधाऊं लतीफ़ चए जानिब जो जमाल, नांगा थिया निहाल गुर खे गॾिया का पढ़ी। मूना तूर सीना सदा सनासिन, सिजदे में सैयद चए गोॾा गोदड़िन, फ़कान काब कौसैन वदना त नांगा ईअं निमन, कुल मन अलया फ़ान बाक़ी की न बचन, अल्लाह वलीउल लज़ीना आमनू युख़रिजु मिन ज़ुल्मात इलन नूर, अहिड़ी पर पुरन खर मूसा सहका जोगी जुंग जलन, माज़ागल बसर वमा तगा अहिड़ी रवश रवन, मुशाहिदो महबूब जो उते आ देसिन, बेयुबसिर बेयस्म बेविसाल वेहन बेयमशी बेयंतिक, त अहिड़ी चाल चलन सैयद चए संधिन तूं कल्ह पुछे थो कहिड़ी। मूना जन महराब जुसो जामी तन जो क़िबले नुमा कल्ब करे, तन खे कयाऊं तवाफ़ तहक़ीक़ जी तकबीर हणी, जिस्म कयाऊं जवाब तन कहिड़ो ॾोह हिसाब, जन हींअरो हादी हल थियो। अञा आहे, अञा यादि आहे त ॿुधायो।